बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सिज चंड कतियुन तारन में मुझे नबीअ जो नूर आहे। सारी दुनिया जे नज़ारन में मुझे नबीअ जो नूर आहे। धरती ऐं आसमानन में पंज वक्त जी अज़ानन में हर मस्जिद जे मीनारन में मुझे नबीअ जो नूर आहे। सारे कुरान जे हरफन में खोले ॾिस तूं वर्कन में क़ुरान जे 30 सिपारन में मुझे नबीअ जो नूर आहे। अरे क़ुरान पढ़ी त सम्झ न त चपन चोर जिब ड्रोड़े सारी ड्रिब दबी पेर न लहे मुझे पिरिय जो। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। सुभान अल्लाह। आवाज साफ कर, थोड़ा साफ रखिए। मीरा शाह मदद कर अची ओखिय वेर। आवाज वधाए। मीरा शाह मदद कर अची ओखिय वेर। हाणे ते छॾे दे, चाहे लाइ प्यारो लाउड हथ न लाए वरी। मीरा शाह मदद कर अची ओखिय वेर। लिल्लाह कारण लतीफ जवे भर पादीअ दे पेर। औलाद अली शेर कर का माड़ मुरीदन जी। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पढ़ो सल्लम अलैहि बुलंद आवाज से दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या व अला आलिका व साबिका या रहमतल लिल आलमीन। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं मिठड़े मान वारे दस्तगीर जे दीवाने साईं बागली फ़कीर जा
इन तारीख़ जे लाइ मूंखे सही पीर तरीक़त रहबर शरीयत साईं नूर अहमद शाह जिलानी साईं हुकुम फरमायो ऐं साईं हज़रत क़िबला पीर तरीक़त रहबर शरीयत साईं रफ़ीक शाह जिलानी जो मुंहिंजी हाज़िरी नसीब थी बस दुआ कयो अल्लाह ताला तो असांखे महबूब ऐं महबूब जे बचनि जी मोहबत नसीब फरमाए। दौर तमामु ॾुखियो आहे ईमान बचाइण हेॾे तवजो करे वियो ईमान बचाइण ॾाढो मुश्किल थी वियो आहे तमामु मुश्किल थी वियो आहे बस जे कामिल मुर्शिद जी जेसिताईं दामन नथी मिले अॼोके दौर में कॾहिं बि उनजो ईमान बची नथो सघे ईमान उनजो मज़बूत हूंदो जंहिंजे हथ में के कामिल मुर्शिद जी दामन वाहिद मसलक जमायत अहले सुन्नत जंहिंमें कंहिंजी गुस्ताखी न आहे दावा सां थो चवां वाहिद मसलक जमायत अहले सुन्नत जंहिंमें का बि गुस्ताखी न आहे को भी फिरको गुस्ताखी का खाली ना है के मुस्तफा जा गुस्ताख बनिया के अहल बैत जा गुस्ताख बनिया के सहाबा जा गुस्ताख बनिया सुन्नन जे मुकद्दर का कुर्बान वञा जो अल्लाह ताला इन सुन्नन के गुस्ताखी का पाक करे महबूब देश में सीनो मदीनो बनाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो एड़े मसलक के छा कंदे जंहिंमें गुस्ताखी हुजे एड़े मसलक मां छा मिलंदो जंहिंमें गुस्ताखी रखियल हुजे ऐं कॾहिं बि उहो भली नथो थी सघे जेको अहल बैतन जो गुस्ताख हुजे या साहबन जो गुस्ताख हुजे ॿिन्हिनि मां हिक जो बि गुस्ताख हूंदो त दुनिया में उनखे विलायत जो दर्जो न मिलंदो ॿिन्हिनि जो आशिक़ हूंदो त कामिल अल्लाह ताला विलायत जो दर्जो उनखे सुभान अल्लाह पखी ॾिठो अथव न पखीअ खे पर घणा थींदा हिकिड़ो साहबा जे सदके अथसि त हिकिड़ो पंजतनि जे सदके अथसि ऐं हिकिड़ो न हुजे त उॾरी सघंदो विलायत जे दर्जे ते पुॼी नथो सघे जेसिताईं ॿई पर पूरा न हुजनि ॾाढा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हरकत करण जी वॾी आदत आहे तो हिनखे जिते छॾे चऊं त छॾे ॾे त बसि चुप करे वेही रहो ॾाढा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी हेॾे मौक़े ते वरी हिम्मत करे वठिजां ॾाढा जो सुभान अल्लाह अॼु तव्हांखे मुबारक आहे जो महबूब जी विलादत जो ॼाण कंहिं ख़ुशी कई कंहिं न कई जंहिं कई उन्हनि छो कई जंहिं न कई उन्हनि छो न कई हाणे इहो दलील प्रूफ ॿुधो हिकिड़े घर में ॿार ॼायो जंहिंमें ख़ुशी कई पई वञे उन जे भरिसां हिकिड़ो घर हो उन में ख़ुशी न हुई सुभान अल्लाह उन को पुछा कई वई त यार तव्हांजे भरिसां वारे घर में एतिरी ख़ुशी पई थिए अव्हां खे परवाही कोन्हे छाजे करे उन जो जेको इहो ॿार ॼायो आहे इहो असांजो न आहे इन सां को असांजो वास्तो न आहे वो जॾहिं सुन्नी पंहिंजे नबी जे आमद जी ख़ुशीअ में निकिता आमद जे ॾियारे जी ख़ुशीअ में त दूसरी कंपनीअ वारनि खां पुछा कयूं त नबीअ जा आशिक़ निकिता आहिनि तव्हांखे छा थियो आहे जो न इहो नबी असांजो न आहे नबी असांजो न आहे सुन्नी मुबारक जी दूसरी कंपनीअ वारो दुश्मन बि चवे त नबी सुन्ननि जो आहे
जो नबी हुजे त खुशी करे न जेको नबी के नबी समझे त खुशी करे अरे सुनन नबी समझी करे कलमो पढ़ियो अल्लाह ताला ईमान जी दौलत भी नसीब फरमाई अल्लाह ताला महबूब जो मिलाद भी नसीब फरमायो वो तमाम घणो थकियल आया टे चार प्रोग्राम अज सजो डी वरी 60 मेल ते मिलाद शरीफ जी महफिल में हुयासे वरी ये गुलामी दे करे वरी जाम साहब वारा तैयार वेठा दादा जो सुभान अल्लाह ये भी लाउड जो भी वने तो आवाज घट बो दादा जो सुभान अल्लाह महबूब अदा मिलाद जो मतलब मन महबूब जे जमण जी गालियों करन हाने दुनिया वारन जो तू गालियों करे असा पिरी जे जमण जो गालियों कयूं ओ जे पिरी ते कलमो पढ़े थी उन पिरी जे जमण जो गालियों न वणनी त को कलमो छो पढ़ी अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं सुभान अल्लाह जो साफ कर आवाज इन्हें थोड़ा साफ कर आवाज अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अल्लाह अल्लाह कुर्बान महबूब जी विलादत ता दादा जो सुभान अल्लाह अल्लाह धना रख बिहारी विचार के फासा है ना इको मेला जा हां के मौलवी के जो काए जे हाली हर हण उनके केड़ी खबर है इनके चौथा था आवाज साफ करे तो वरी आवाज थुलो कई बैठो दादा जो सुभान अल्लाह महबूब मुस्तफा जे मकाम ता कुर्बान वञा मुझे महबूब जी जदे विलादत पई थे कुर्बान वञा मुझे महबूब जो नूर अम्मा आमना जे पेट मुबारक में आयो मुझे महबूब जी अम्मा ती फरमाए दुनिया जा नज़ारा ही मट जी व्या हुआ त मके जी पथली जमीन ते घुमंदी आया जे भी पथरी ते पैर अची वेंदो हो पैर मां उहे रत कढी विझंदियूं पैर के चीरे विझंदियूं पर जॾहिं रसूलनि जे सरदार जी आमद थी जे भी पथरी ते पैर पई रखा महबूब जे इश्क में मेण बंदी पियो वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जी अम्मा दी फरमाए महबूब पेट मुबारक में आयो हिकड़े वण वटां गुज़र थियो उन वण मां आवाज आयो अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अम्मा थी फरमाए माहे दे होदे निहारण लगन को मानू भी कोने आवाज किथा तो अचे मां अञा इन परेशानी में बीठी आया हाने महबूब जे खुशी जा लफ्ज वणनी त सुभान अल्लाह चइजा अम्मा थी फरमाए मां अञा खामोशी में बीठो तो न वण मां आवाज आयो ओ रसूलन जे सरदार जी अम्मा तोखे लख मुबारक जो तुझे पेट में असा वणन जो भी नबी अची वियो थकजी पिया सुभान अल्लाह जेको भले जेको थकजी पियो आहे उहो ॾाढा सुभान अल्लाह चवे कुझु थकजी पिया भले जेको न थकियो आहे सो ॾाढा सुभान अल्लाह चवे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॿई आया ॾाढा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह थकियलनि खे वरी चुस्त उहे बि चुस्त करे छॾींदा महबूब जी आमद जा नज़ारा त ॿुध न
दादा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब जी अम्मा थी फरमाए मुझो पहाड़ वटा गुजर थियो आ पहाड़ वटा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लाउड के थोड़ो और ते मुंह करे न लाउड अने वडे डबे जो हां थोड़ो और ते मुंह करे दादा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बाबू फेरा फेरा सजा हले तो बस आ छडे लेकिन जे सामो बैठा यो परे थियो न खो तो जमात दे आवाज और ते अगते थी वियो ये आलिम सभई मुझे कलम जे स्टेज ते बैठा हां थोड़ो हेठ थी वियो तो तां जो दीदार चई तरह कयो यार दादा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुर्बान वञा हेॾे तवज्जो मुझे महबूब जो शान तक समा आमना थी फरमाए तवज्जो तवज्जो आहे न सुभान अल्लाह। मुझो टाइम मुख्तसर आहे हेॾे तवज्जो ये मतलब घड़ियूं घुसी न वञनि हेॾे तवज्जो करे वे मुझे महबूब जी अम्मा थी फरमाए मुझो हिकड़े पहाड़ वटा गुज़र थियो आ वरी आवाज आयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अम्मा थी फरमाए पहिरियों त वण हो हाणे त वण भी कोने हाणे त को माण्हू भी कोने आवाज किथां थो अचे अम्मा थी फरमाए मां इन परेशानीअ में बीठल उन पत्थरनि मां आवाज आयो नबियुनि जे सरदार जी अम्मा तोखे लख मुबारक आ जो तुंहिंजे पेट में पत्थरनि जो भी नबी अची वियो आहे सुभान अल्लाह। अल्लाह अकबर मुझे महबूब जी अम्मा थी फरमाए आवाज दे यार दादा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब जी अम्मा थी फरमाए मां खूह तां पानी भरण जे लाइ वई आहियां खूह तां पानी भरण जे लाइ वई आहियां हुआ त के थाव में रसो ॿधी करे हेठ लाहिणो पवंदो हो जापड़ो इलाइक़े जा खूह तमाम हेठ हूंदा अल्लाह अकबर वॾी तकलीफ़ सां पाणी निकिरंदो आहे पर जॾहिं रसूलनि जो सरदार मुंहिंजे पेट में आयो आहे मां खूह जे किनारे ते पहुती आहियां पाणीअ जे अंदर जो मां नज़र कयो त पाणी झूमी झूमी करे ॿाहिरि निकिरी रहियो आहे सुभान अल्लाह। ॿाहिरि निकिरी करे अम्मा आमना जे कदमनि खे चुमे करे खूह मां तो आवाज़ जे लफ़्ज़ वणंदी त सुभान अल्लाह चइजा खूह तो मुस्तफा जी अम्मा सां ॻाल्हाए ओ अम्मा तोखे लख करोड़ मुबारक आ जो तुंहिंजे पेट में असां खूहनि जो बि नबी सुभान अल्लाह। अम्मा थी फरमाए मां मटको पाणीअ जो खणी करे मथे ते रखियो सुभान अल्लाह। ये भरे वरतो जीअं के वाईअ तां भरे वठिजे भरे करे मां मथे ते रखियो आ अॻिते रवानी थियम त महसूस मूंखे थियो त इन में वतन मूंखे महसूस न पियो थिए हैरानगी वठी वई मटको किरी त न पियो हथ लाया मटको भी पियो आ जंहिंमें मां पाणी त हारजी न वियो हथ लाया पाणी भी पियो आ पर वतन छो नथो थिए इन परेशानीअ में बीठस के भी आवाज आयो ओ रसूलन जे सरदार जी अम्मा तुझे तकलीफन वारा ॾींहं खत्म थी विया तुझे पेट में नबी जो सरदार अची वियो आहे इन मटके खे अल्लाह जा फरिश्ता पर ॾेई करे हली सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ टे वाटर वारो तव्हां हाणे ॿुधायो वण ख़ुशी मल्हाइनि पत्थर मल्हाइनि खूह मल्हाइनि मलाइक मल्हाइनि ही आशिक़ न मल्हाइनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढा त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ईअं न चवंदा कयो त इहे ख़ुशी नथा मल्हाइनि इहो चवंदा कयो त इहो असांजे नबीअ जो पावर आहे इनखे महबूब मल्हाइनि नथो ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अञा महबूब जो ज़िक्र हले सुभान अल्लाह। कंहिंजी दिलि थी चवे सुभान अल्लाह।
कुर्बान दिलबर हबीब जे मकाम ता अम्मा थी फरमाए मां पानी घर में खणी आयस हाने थाम धोइणा हुजन या छिमकार करणो हुजे मटके मां पानी भरे करे मां अम्मा थाम गद करे वेठी आया महबूब पेट में न आयो हो त वडी जेके भी थाम घर जा हिक हिक करे थाम धोइणो पंदो हो पर महबूब जो आमद जो शान कदस महबूब अम्मा जे पेट में आया मुझे मुस्तफा जी अम्मा थी फरमाए मां हिकड़े थाम के हथ लाया सब थाम शीशे वांगुरु जरगी रोंदा अम्मा थी फरमाए घर में बुहारी ॾियणी हुजे अञा बुहारी मां फेराया त सॼा अंगण मुंहिंजा बुहारिया पिया सुभान अल्लाह अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो अम्मा थी फरमाए महबूब जे विलादत जा दिहाड़ा करीब आया मां दायुन खे सॾु कयो ओ मक्के जूं दायूं तव्हां खे ख़बर आहे त मुंहिंजे घर में बि का औरत कोन्हे हज़रत अब्दुल्ला मुंहिंजो मुड़ुस बि फोत थी वियो आहे हाणे मुंहिंजे दाइपे जे लाइ तव्हां ज़रूर अचिजो जॾहिं मुंहिंजे बच्चे जे ॼमण जो टाइम थिए त उहे दायूं मक्के जूं चवण लॻियूं अम्मा आमना तोखे ख़बर आहे त घरनि जो दाइबो कंदियूं आहियूं असांखे जिथों सोन मिलंदो आहे जिथां चांदी मिलंदी आहे असांजो आसरो न कजां मुंहिंजे मुस्तफा जी अम्मा गमगीन थी आवाज़ आयो ओ रसूल जे सरदार जी अम्मा न घबरा इहो मां रब महबूब अर्शी मोकिलियो आहे इन जे लाइ दाइन जो बंदोबस्त बि मां रब अर्शानी मना सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाग करे छड़ा जाने करे दादा जो सुभान अल्लाह फिर जो जिक्र वणे सुभान अल्लाह कुर्बान दिलबर हबीब जे मकाम ता अम्मा थी फरमाए जॾहिं महबूब जे ॼमण जो टाइम आयो मां कमरे में अकेली आया मां दर बंद कयो सुभान अल्लाह दर बंद कयो आ मां कमरे में अकेली आया वडी घटाई से आवाज वडो कुरानिया में आवाज न तो दे दादा जो सुभान अल्लाह महबूबे मुस्तफा जी अम्मा थी फरमाए मां कमरे में दर दई करे वेठस मुझे कमरे की दीवार खुली चार बीबियों पाक मुझे कमरे में अंदर दाखिल थियो जंहिंजा चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकी रहिया सुभान अल्लाह मां ॾिसी करे पुछा कई अम्मा तव्हां केर आयो हिकड़ी चवण लगी मां बीबी पाक दादी हवा आहियां ॿी चयो मां बीबी पाक मरियम आहियां टीअं चयो बीबी पाक हाजर आहियां चौथी चयो मां बीबी पाक आसिया आहियां रब करीम असांखे मज़ारुनि मां उथारे करे मोकिलियो आहे वञो मुझे महबूब जे अम्मा जो वञी दाइबो कयो सुभान अल्लाह तायूं भी अची वयूं दादिया सुभान अल्लाह अम्मा थी फरमाए मां महबूब जे लाइ सॼो बंदोबस्त करे छॾियो आहे तेल जो सुरमो फणी सभु सींगार रखी छॾियो आहे हाणे ॿार जे ॼमण जो टाइम आयो ओ दुनिया वारो हेॾे तवजो कजां जॾहिं ॿार जे ॼमण जो टाइम थींदो आहे अम्मा खे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे अमड़ जे रग रग खे सटूं ईंदियूं आहिनि अम्मा मरण जे क़रीब अची वेंदी आहे पर महबूब जी अम्मा थी फरमाए जॾहिं दिलबर हबीब जी आमद थी हाणे जेतिरो महबूब जो शान वरी ओतिरो रड़ करे सुभान अल्लाह चइजां मुंहिंजे महबूब जी विलादत थी मुंहिंजे अम्मा खे दिल जेतिरी तकलीफ़ त कोन आई मुंहिंजे वार वार मां नूर जूं कजलियूं निकिरी रहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह नूर जूं कजलियूं
सुभान अल्लाह महबूब जी आमद छणवारिया दीन भी रब जे दरबार में रोए थो रात भी दी जे तो मौला महबूब के दी में आ त मुंजो